सिंध जी कुंड कुर्छ में एक वो आवाज जंहिं मां सम्झां थो त थोरे ई अरसे में पंहिंजो वॾो नालो कमायो। उन जो आवाज़, उन जी कैसेट, उन जी सीडी गूंजे थी। उन जी जेतिरी बि तारीफ़ कई वञे ओतिरी घटि आहे। तमामु सुठो आवाज़। मां सम्झां थो त मुस्तक़बिल में शायदि न पर कन्फर्म हू असांजे कंहिं वॾे नेटवर्क ते नज़र ईंदी। उहा फनकारा आहे शनीला अली। जीव